अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम में वाके भरी कार था चऊं। नाज़रीन फुटेजिस में वाके अंदाज़ो थी वियो हूंदो त जो को प्रोग्राम जो मौजू छा हूंदो। सही पे सोचो त प्रोग्राम में अॼु असीं मुल्क अंदर जो वधंदड़ बिजली बहरान आहे उनखे डिस्कस करण वञूं पिया। शायद ही मुल्क जो को अहिड़ो एरिया हुजे जेको नो लोड शेडिंग एरिया हुजे। हिन वक़्तु तक़रीबन समूरे मुल्क अंदर असीं कराची खां कश्मीर जी ॻाल्हि कयूं या असीं ख़ैबर खां मेराण जी ॻाल्हि कयूं, हर हंध ते इहे ई दाहूं ऐं सदाहूं आहिनि त आख़िर ही जेका सूरत हाल आहे, ही जेको बिजली घटि ऐं बिल वधीक वारो सिलसिलो आहे, आख़िर केसि ताईं हलंदो। अॻु में ई महांगाई खां सतायल अवाम मथां जेका ॿियो अज़ाब आहे उहो ॾींहं राति ही डिघी कलाकनि जी कलाक लोड शेडिंग आहे। ऐं उन हवाले सां नाज़रीन अव्हांखे ज़रूरु इहा बि सुध हूंदी त अवामी एहतजाज ऐं रद्द अमल खां पोइ हुकूमत हिन वक़्तु नेठि अलर्ट थी आहे, तहरुक वरितो आहे। कुझु अहम वेहकूं बि थियूं आहिनि जंहिंमें इहो ॼाणाए पियो वञे त जेके बंदि पियल प्लांट्स आहिनि फौरी तौर ते उन्हनि पावर प्लांट्स खे खोलण जूं हिदायतूं बि साम्हूं आयूं आहिनि। वज़ीर आज़म सदारत हेठि कुझु अहम इजलास बि थिया आहिनि ऐं इहो पिणु हिन हुकूमत पारां ॿुधायो पियो वञे त जेका ताज़ी मौजूदा सूरत हाल आहे उन जा जेके मुख्य सबब आहिनि, हीअ हुकूमत ॼाणाए पई त गुज़िरियल हुकूमत पारां कुझु अहम जेके शयूं आहिनि उन्हनि जो प्रोक्योरमेंट में डिले थियो आहे, जंहिंमें हू ॼाणाइनि पिया त उन में कोल आहे, LNG आहे, फर्नेस ऑयल आहे जेको वक़्तु सर प्रोक्योर न थी सघियो, जंहिंजे करे हीउ मामिलो हिते संगीन थियो आहे। उहो बि ॼाणाइनि पिया त कुझु पावर प्लांट्स आहिनि जिन खे असीं बंदि कयो आहे छाकाणि त 300% इंक्रीज़ थियो आहे कोल जी प्राइस में, कोयले जी क़ीमत में। उन सां गॾोगॾु इहो बि ॼाणाए पियो वञे त जेका गुज़िरियल हुकूमत हुई उन हुकूमत IPP खे वक़्तु सिर पेमेंट्स न कयूं आहिनि, जंहिं करे बि इहा सूरत हाल थी आहे। बहरहाल इहो ॼाणाए पियो वञे त असीं बार बार टेंडर कयूं पिया, पर जेका सूरत हाल रूस ऐं यूक्रेन जे इशू जे करे थी आहे उन खां पोइ बि तमामु घणो फ़र्क़ु पियो आहे ऐं सूरत हाल इन करे बि ख़राबु आहे। बहरहाल हुकूमत इहा ख़बर ॾिए पई त जेको ही हलंदड़ महीनो आहे जुलाई जो महीनो, इन जा 15 ॾींहं जेके हूंदा शुरूआती उहे तमामु ॾुखिया हूंदा, छाकाणि त हिकु पासे जेका बिजली जा बिल हूंदा उहे बि ॻरा ईंदा अवाम वटि जुलाई ऐं ऑगस्ट में। ऐं उनखां सवाइ ॼाणायो पियो वञे त जेका बिजली हूंदी उहा वेतर घटि थींदी, छाकाणि त जून में ॼाणायो वियो जेके LNG जा कार्गो आहिनि उहे 12 खनि मिलिया, पर हिन भेरे जुलाई जे महीने में ॼाणायो पियो वञे त उहे 8 मिलंदा। तंहिंजे करे सूरत हाल अञा वधीक बिजली जी लोड शेडिंग जे हवाले सां अवाम लाइ ॾुखी रहंदी। बहरहाल 15 तारीख़ खां पोइ हिकु दावा ही हुकूमत करे पई त 15 खां पोइ जीअं त पाणीअ जी सूरत हाल बहितर थियण जो इम्कानु आहे, त पाणी जी सूरत हाल बहितर थियण खां पोइ इहो इम्कानु आहे त जेका मजमूई सूरत हाल आहे मुल्क अंदरि बिजली बहरान जी उहा कुझु बहितर थींदी। बहरहाल हुकूमत जूं दावाऊं ऐलान पंहिंजी जाइ ते, छाकाणि त इन खां अॻु बि केतिरे ई वक़्त ताईं अहिड़ा ऐलान ऐं दावा खोड़ भेरा असां सभिनी ॿुधा आहिनि, पर हाणे जेका ग्राउंड रियलिटी आहे, जेका ग्राउंड ते सिचुएशन आहे, अॼु उनखे फोकस कंदासीं, एक्सपर्ट्स ओपिनियंस वठंदासीं अॼु के प्रोग्राम में त आख़िर ही मसइलो आहे छा, ही क्राइसिस जंहिंखे असां चऊं था छो हर भेरे असीं फेस कंदा आहियूं, ख़ासि करे इन्हनि ॾिहाड़नि में, ऐं इन जो आख़िर मुस्तक़िल हल छा आहे, दाइमी हल छा आहे। उन हवाले सां ई ॻाल्हाईंदासीं नाज़रीन। डॉक्टर फयाज़ चौधरी साहब आहिनि, पाण NTDC नेशनल ट्रांसमिशन एंड डिस्पैच कंपनी जा अॻूणा MD रहिया आहिनि ऐं तमामु घणी एक्सपर्टीज़ रखनि था इन सब्जेक्ट ते, उनजी गहरी नज़र आहे इन समूरी सूरत हाल ते। डॉक्टर साहब असांखे ज्वाइन किया है अॼु फ़ोन लाइन पे। डॉक्टर साहब आपको वेलकम करती हूँ प्रोग्राम में, आपने वक्त निकाला इंतहाई अहम मौजू पर बात करने के लिए। सबसे पहले तो मैंने थोड़ा सा बताने की कोशिश की है जो हमने हुकूमत से सुना है, बहरहाल आपकी एक्सपर्ट राय हमें चाहिए होगी इस सारे इशू के हवाले से कि आखिर ये जो क्राइसिस है ये क्राइसिस है क्या, और जो हुकूमत कुछ फैक्टर्स बता रही है, कुछ आप हमारी रहनुमाई करें कि किन फैक्टर्स की वजह से ये क्राइसिस हमारे सामने है और हर बार इन्हीं दिनों में मोस्टली हम इस क्राइसिस को फेस करते हैं, क्या कहेंगे आप? जी थैंक यू जी, मुझे दावत देने के लिए, अपने कमेंट्स देने के लिए। हमारे पास आपको जैसे पता है कि हमारे मुल्क में बहुत सारी जनरेशन जो कि वाटर बेस्ड है, हाइड्रो पावर प्लांट्स है उसमें, जो कि ज़्यादातर उसका जब पानी हमारे पास होता है तो वो जुलाई अगस्त सितंबर में वो अपनी तकरीबन फुल कैपेसिटी पे होते हैं। लेकिन अभी हालांकि जुलाई शुरू हो गया है, हमारे पास तकरीबन 9,500-10 हज़ार मेगावाट की कैपेसिटी है, लेकिन क्योंकि इस दफ़ा भी बारिशें नहीं हुई और तरबेला में या मगला में उस लेवल का पानी मौजूद नहीं है, तो सीधा सीधा आप कह लें कि कम से कम 4 से 5 हज़ार मेगावाट का वहाँ डेफिसिट है। पहली तो ये बात है, लेकिन उससे भी हमारी यानी कि कैपेसिटी काफ़ी ज़्यादा लगी हुई है। हमारे पास ये नहीं कि जनरेशन की इंस्टॉल्ड कैपेसिटी में कोई शॉर्टफॉल है। अब से दूसरा आप आ जाएं, जो हमारे पास थर्मल पावर प्लांट्स हैं
वो हमने जब 17-18 में जो हमारे ज्यादा जो प्लांट्स लगे 19 में, वो 10,000 से ज्यादा मेगावाट वो है इम्पोर्टेड फ्यूल पे। ठीक। अब जब इम्पोर्टेड फ्यूल पे आपको पता है वो जो 70,000 यानी जो $70 का जो मीट्रिक टन एक कोयला है वो 470 का हुआ पड़ता है। इसी तरह जो RLNG है वो भी काफी एक्सपेंसिव है, लेकिन क्योंकि हमारे लॉन्ग टर्म कॉन्ट्रैक्ट हैं उसमें, लेकिन $5-6 का फिर भी फर्क पड़ गया। अच्छा, उसमें अब RLNG को चलाने के लिए उसकी बहुत ज्यादा आपके पास जो सप्लाई चेन है बहुत अच्छी तरीके से मैनेज होनी चाहिए। अच्छा, वो हो भी रही है, 6 का अपना कार्गोज आ रहे हैं, लेकिन क्योंकि गर्मी बहुत ज्यादा हो गई पिछले दिनों, तो जो डिमांड हम एक्सपेक्ट कर रहे थे 26-27 हजार, वो 30,000 तक पहुंची है। तो 2 वजूहात हैं इसकी हमारे लोड शेडिंग की मेजर। वो ये है कि हमारे जो पानी के जो हमारे ज़खायर हैं उसमें पानी कम है, उससे हाइड्रो जनरेशन का पूरा पोटेंशियल हम नहीं इस्तेमाल कर सके, और इसी तरह जो हमारे प्लांट्स हैं उसका फ्यूल बहुत एक्सपेंसिव हो गया है, और वो हमारे पास फॉरेन एक्सचेंज उतना नहीं है, हमारे पास पेमेंट का मैकेनिज्म जो प्राइवेट पावर प्रोड्यूसर्स है उनके लिए नहीं है, टाइमली उनको पेमेंट नहीं हो पाती, जिस वजह से वो अपना फ्यूल अरेंज नहीं कर सकते। तो ये मिल के तकरीबन 8,000 का ये डेफिसिट क्रिएट हो जाता है, और ये पूरे मुल्क में ये इसीलिए ये परेशानी है। और उस पे सितम ज़रीफी ये कि वो जो हमारा एक फोर्स आउटेज में चला गया था न्यूक्लियर पावर प्लांट, वो भी खासा 1100 मेगावाट कंट्रीब्यूट, एक तो वो स्केड्यूल मेंटेनेंस पे था, और दूसरा फिर वो कुछ फोर्स आउटेज हो गई उसकी, क्योंकि ये भी नए नए प्लांट लगे, टीरिंग प्रॉब्लम्स आते हैं, तो 2200 मेगावाट वो भी सिस्टम से निकल गया पिछले दिनों। तो ये है ओवरऑल आप कह लें कि छोटी सी समरी, जिससे ये इतना ज्यादा डेफिसिट क्रिएट हो गया हमारे पास जो जनरेशन को सप्लाई करने में, डिमांड को सप्लाई करने में। ठीक। डॉक्टर साहब, अब जो हुकूमत दावा कर रही है कि 15 जुलाई के बाद सूरत हाल कुछ बेहतर होगी, क्योंकि वो पानी की सूरत हाल बेहतर होगी, वो उससे कनेक्ट कर रहे हैं, फिर इसका असर पड़ेगा। जैसे आपने भी बताया कि हाइड्रो पावर प्लांट्स की वजह से और इस साल पानी की वैसे भी कमी की वजह से बहुत मसाइल हुए, तो आप समझते हैं कि जो दावा कर रही है हुकूमत, ये वाकई सूरत हाल बेहतर होने जा रही है 15 जुलाई के बाद? जैसे सभी दुआ कर रहे हैं कि बारिश मानसून सीजन शुरू हो, और जो हमारे पास जो ग्लेशियर्स और जो हमारे पास बर्फ पिघल के वो फ्लो पहुंच जाए तरबेला में या मंगला में, तो वो तो जैसे सभी एक्सपेक्ट कर रहे हैं कि जब 15 अगर वो 1 जुलाई को नहीं बल्कि तो आखिरी हफ्ते जून में पानी खासा आना शुरू हो जाता है, जो पुरानी हिस्ट्री है। लेकिन जी अभी भी यानी हमारा फ्लो उतना नहीं है जैसे होना चाहिए, और मैं ये समझता हूँ, मैं क्योंकि मेरा पिछले 30-35 साल का जो यानी मेरी इन्वॉल्वमेंट है पावर सेक्टर या एनर्जी सेक्टर से, ये दिस इज वन ऑफ द ड्राइएस्ट ईयर आप कह लें हाइड्रो पावर प्लांट के चलने के हवाले से। तो हमें यानी कि बहुत दुश्वारी हुई है, 4 से 5,000 मेगावाट कम मिल रहे हैं जो इस वक्त मिलने चाहिए। ठीक। तो डॉक्टर साहब, आपने सारी सिचुएशन हमें बताई, आपको भी ये ज़रूर याद होगा कि 1 माह पहले इस नई हुकूमत की जानिब से कुछ दावाएं सामने आई, उनकी तरफ से ये कहना था कि मई के महीने में लोड शेडिंग का दौरानिया 6 घंटे तक पहुंचेगा, फिर जुलाई के एंड तक, बल्कि जून के एंड तक ये कहा गया कि वो 2 घंटे तक मुहित होगा, और फिर लेकिन इसके बाद हमने देखा कि जून का महीना गुजरा और वो सूरत हाल उन दावाओं के बिल्कुल बरक्स नज़र आई, और उसके बाद ये कहा गया कि जो अब जो सूरत हाल है, ये सारे मसाइल जो इस वक्त हमने देखे, वो सारे फैक्टर्स गिनवाए गए, वो सारी चीज़ें बताई गई कि ये इश्यूज़ हैं जिनकी वजह से जुलाई में सूरत हाल बेहतर नहीं रहनी। तो आप क्या कहेंगे? आप समझते हैं कि हुकूमत को पहले अंदाज़ा नहीं था, आते साथ होमवर्क में कुछ कमी थी, आते साथ अंदाज़ा नहीं था, या ये गुमराह किया गया आवाम को? उस वक्त क्यों नहीं हकीकत शेयर की गई जो इस वक्त बताई जा रही है? जी, मैं ये नहीं समझता कि कुछ जानबूझ के यानी इस तरह का ना, आपकी एक्सपेक्टेशन होती है कि पानी आ जाएगा, आपकी कुछ वेदर फोरकास्ट होती है, अच्छा पानी फ्लो आपको पता चल जाता है, तो 2-4 दिन आपको महीनों पहले पता नहीं चलता, लेकिन आपको हिस्ट्री से पता होता है कि इन दिनों में पानी होना चाहिए, लेकिन वो बाई चांस
ऐसा हुआ कि वन ऑफ द ड्राइएस्ट ईयर की जिस वजह में पानी टाइम पे नहीं पहुंचा, और क्योंकि जब तक वो आप पहले लोएस्ट लेवल पे हो तो आप तो उतनी जनरेशन नहीं चला सकेंगे। तो मैं ये समझता हूँ, आप कह लें कि एस्टिमेशन में गलती हो जाती है। ठीक है, हाँ जी, वो मैं नहीं समझता कुछ शायद कुछ जानबूझ के कुछ किया जाता है, लेकिन आप अंदाजा ही कर रहे होते हैं कि इस तरह हो जाएगा। लेकिन ये जैसे भी आपने जिक्र किया अपनी गुफ्तगू में कि हमारी जो जनरेशन कास्ट है, कहाँ हम 5-6 रुपए का यूनिट बनाते थे, जो हमारी ठीक है वो जाके 15-20 पे पहुंच गया, जो हमारी यानी कि ऑपरेटिंग कास्ट है। अब उसको अफोर्ड करना, उसका फ्यूल अरेंज करना, इट इज मतलब पूरी दुनिया को चैलेंज है, हमें भी चैलेंज है। तो हमें क्या, हम अकेले नहीं इस मामले में, पूरा यूरोप इन्वॉल्व है इस मामले में। और हमारे यहाँ तो क्योंकि टेम्परेचर बहुत ज्यादा हो जाते हैं, जिस वजह से हमें जरा डबल डिप पड़ती है, हमें डबल नुकसान होता है, क्योंकि हमारी डिमांड। अच्छा, मैं जो आपके तवज्जुह से जो बात करना चाहूंगा कि क्या हम ये जो जैसे डिमांड आती जाती, क्या उसको पूरा करते जाए? मैं नहीं समझता एज एन एनर्जी का एक स्टूडेंट होते हुए, मैं ये समझता हूं कि हमारा जो बेस लोड है वो तो सर्दियों में हमारे पास असल डिमांड तो आती है जो 8 से 12 हजार दिन में, ठीक है, 4 महीने 12 हजार से बढ़ती नहीं, तो अभी 30 हजार की डिमांड है। ये सारी कूलिंग लोड है। तो हमें क्या करना है, अपने जो तवज्जो सिर्फ पावर जनरेशन पे नहीं करनी चाहिए, अपने जो हमारे एनर्जी कंजर्वेशन का काम करें, अपने घरों के डिजाइन बेहतर करें, ताकि हमें ये जो इतनी ज्यादा हमें जो ग्रिड पे हम डिमांड यानी कि अपना रिलाय कर रहे हैं, उससे हम मान्य हो जाएं। हम अपने बहुत जो पुराना हमारा जो आज से 30 साल पहले घरों को डिजाइन जो थे वो बिल्कुल रोशनदान और उस अंदाज से बड़े एनर्जी एफिशिएंट थे, लेकिन पिछले चंद सालों में या 2-3 दिहाइयों से हमने बहुत ही अपने बायलॉज को मेजर इसकी सर्जरी करने की जरूरत है। ठीक, तो डॉक्टर साहब आप क्या समझते हैं, ये क्यों मामले प्रायोरिटी में नहीं होते हुकूमतों के? आपने जिक्र किया कि 2-3 दिहाइयों से ये मसला हम देखते आ रहे हैं कि एक्सटर्नल चैलेंजेस, एक्सटर्नल फैक्टर्स अपनी जगह, लेकिन हमें अपनी कोताहियों को की तरफ भी देखना होगा, और उसको हम ठीक करने में क्यों नहीं उसको हम तरजीह दे पा रहे? उसके क्या रीजंस आप समझ रहे हैं? जी, उसमें असल में ओवरऑल जो हमारे यहाँ हुआ है कि ये जो अदारे इंडिपेंडेंट नहीं रहे, वो जो इंजीनियरिंग एक्सीलेंस कभी होती थी, जब हमने वापदा ज्वाइन किया 80s में या अर्ली 90s में, वो इंजीनियरिंग एक्सीलेंस कहीं मुल्क से गायब हो गई है। हर एक बंदा उसको जो है ना वो ऊपर देखता है कि भाई हमारे जो मिनिस्ट्री है वो क्या कहती है, उसके मुताबिक उसको अमल किया जाए। तो वो जो इनोवेटिव जो आइडियाज थे वो आहिस्ता आहिस्ता वो खत्म हो गए, जी चोरी का कल्चर आ गया। तो ये तो हमारा जो पॉलिटिकल आप कह लें कि ओवरऑल सेटअप डिस्टर्ब रहा। तो ये मल्टीपल वजूहात हैं, एक वजह नहीं है। तो हमें जो असल अगर इसको लॉन्ग टर्म में देखना होगा तो हमें अपने अदारों को इंडिपेंडेंट और वहाँ कैपेसिटी बिल्डिंग करना होगी, ताकि वो अपने इंडिपेंडेंट फैसले ले सके और यानी कि मुल्क को किसी सीधी राह पे। अदरवाइज ये जो मामलात हैं, ये स्टॉप गैप अरेंजमेंट टाइप ये जो अरेंजमेंट्स हैं, दिस विल नेवर फेवर दिस कंट्री। ठीक है जी, हमें परमानेंट सोल्यूशन निकालना होगा और लॉन्ग टर्म सोचना होगा। ठीक, और आप समझते हैं कि परमानेंट सोल्यूशन की तरफ ये हुकूमत बढ़ रही है? उनकी जो पॉलिसीज या जो हालिया फैसले हैं, आपको लगता है कि हम सही डायरेक्शन में मूव कर रहे हैं? अभी एक कंसल्टेटिव सेशन हुआ है जी जून 28 को, अल्लाह करे उसका कुछ फायदा हो। अभी एक टर्न अराउंड कॉन्फ्रेंस हुई है, प्लानिंग और डेवलपमेंट एंड स्पेशल इनिशिएटिव जो हमारी मिनिस्ट्री है हसन इकबाल साहब की, तो उन्होंने एक टर्न अराउंड का सारे सेक्टर्स को उन्होंने मदऊ किया कि अपनी सिफारिशात दें। तो बल्कि मैंने आज ही, मैं उसका वन ऑफ दो सेशन उसका मैं मॉडरेटर था, तो मैंने आज ही रिपोर्ट उसकी बना के भेजी है पावर सेक्टर के हवाले से। तो अल्लाह करे कि हम उस लॉन्ग टर्म सोल्यूशन की तरफ जाएं, हम ये शॉर्ट टर्म इमीडिएट सोल्यूशन की बजाय बड़े अच्छे सोल्यूशंस लेके और उसको इम्प्लीमेंट करें, ताकि अगले 5-10 साल में हम जरा सही उसका फायदा उठा सके। ठीक, डॉक्टर साहब अगर कुछ रिकमेंडेशन आप शेयर करना चाहें हमारे साथ। आपने कहा कि आपने आज ही
वो रिपोर्ट फॉरवर्ड की है आगे, तो उसके कुछ अगर रिकमेंडेशंस आप हमारे साथ शेयर कर सकें। जी जी, रिकमेंडेशन ये तो मैंने अभी आपको दी कि जो सबसे हमारा 12 से 14,000 मेगावाट हमारा कूलिंग लोड है। अब 1,000 अगर मैं यानी कि एक दिन में मैं सिर्फ 2-3 घंटे अगर वो मैं 1000 मेगावाट आवर 3 आवर्स के लिए मैं यानी कि अगर वो मैं उसकी पीक शिफ्ट करता हूँ तो मैं 11 अरब बचा सकता हूँ। और ये यानी हमें अपने जैसे DHA हमारे जो बड़े हाउसिंग स्कीम्स हैं, हमें उनके गवर्नमेंट को रेगुलेशन सख्त करना पड़ेगी अपने उन घरों के डिजाइन में। और इंडिजिनस कैसे हमने हर चीज अपने इंपोर्ट के खाते में डाल दी हुई है। तो ये वन ऑफ द मेजर रिकमेंडेशन ये है कि हम अपने हाउसिंग जो अथॉरिटीज हैं उनको अपने बायलॉ चेंज करने की तरफ लेके आए, एनर्जी एफिशिएंट हाउसिंग करें ताकि ये लॉन्ग टर्म में हम अपनी एनर्जी को सेव कर सकें। अदरवाइज मेरे एक दोस्त कहा करते हैं कि हमने क्या इंजीनियरिंग एक्सीलेंस किया कि दीवारें ठंडी करने के लिए अपने मुल्क को कर्जे में डुबो दिया। ठीक, बिल्कुल दुरुस्त कह रहे हैं डॉक्टर साहब आप। और इसके साथ साथ क्योंकि एक कराची को शहरक भी कहा जाता है, मुल्क की माशी हब भी है, उसके इशू को आप कैसे देखते हैं? और इसको यहाँ पर जो क्राइसिस है, क्योंकि उसके भी कई सारे रीजंस हमें के इलेक्ट्रिक की जानिब से एक अलग मौक़िफ़ आता है, सूबाई गवर्नमेंट, फेडरल गवर्नमेंट, दूसरे इदारों की जानिब से एक अलग अलग मौक़िफ़ सामने आता है। आप क्या कहेंगे इस हवाले से? जी, मैं तो देखिए जी, एक बड़ा नेशनल सिस्टम है जिसमें काफी कैपेसिटी है। तो हमें कि इलेक्ट्रिक के साथ मैं तो सारी उम्र से कि हमारा जो टाई लाइंस है बीच में हमारी जो एक्सचेंज कैपेबिलिटी है, अपना ट्रस्ट बिल्ड करें। अगर कोई इश्यूज है बिलिंग के, उसको रिजॉल्व करें कि इलेक्ट्रिक साइड पे या इधर जो गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान के जो बाकी जो जैसे NTDC अदारा है या मिनिस्ट्री ऑफ एनर्जी है, तो वहाँ जो टाई कैपेबिलिटी है उसको इन्हांस करके 2 से 3,000 मेगावाट तक इसको इन्हांस कर दिया जाए। अभी तो सिर्फ 1100 पे या 1200 पे मुहित है। तो ताकि जब कराची में कहीं इशू आता है जनरेशन, जैसे हमारे यहाँ भी पूरे रेस्ट ऑफ द सिस्टम में ये चैलेंज आ गया कि हमारे पास हाइड्रो नहीं है, हमारे पास फ्यूल नहीं है, तो यहाँ भी चैलेंज आ गया। लेकिन अगर ये चैलेंज ना होता, कराची की वो जो लिमिटेशन है गया, वो तो कराची तो फिर भी अफेक्टेड ही रहना था। तो हमें वो उसको बहुत जल्दी आपकी जो टाई लाइन कैपेबिलिटी उसको एनहांस करना चाहिए। ठीक है जी, ठीक। और डॉक्टर साहब एक आखिरी सवाल के 18 अमेंडमेंट के बाद सूबे एम्पावर्ड हैं बहुत सारे सब्जेक्ट्स में, इस स्पेसिफिकली इस इशू के हवाले से आप क्या समझते हैं? सूबाई हुकूमतों का क्या किरदार बनता है, क्या अदा हो रहा है इस वक्त, उस पर कैसे कमेंट करेंगे, आप क्या कहेंगे? जी, सूबाई हुकूमतें देखिए जी, अपना कोई भी प्रोजेक्ट है उसके डेवलपमेंट के लिए वो इंडिपेंडेंट है, वो अपनी प्रपोजल लाएं, लेकिन एक देयर इज अ प्रोसेस, वो है प्लानिंग, इंटीग्रेटेड सिस्टम प्लानिंग प्रोसेस। हर एक जो भी प्रोजेक्ट का प्रोपोनेंट है, वो खावा IPP इंडिपेंडेंट आदमी है या एक प्रोविंस है, उसको उस प्रोसेस में आपको अप्लाई करना होगा और उसमें अपनी प्रोजेक्ट की फिजिबिलिटी बतानी होगी, इसकी क्या कास्ट आएगी। अगर वो इंटीग्रेटेड सिस्टम प्लानिंग में प्रोजेक्ट पिक होता है तो हर सूरत उसको डेवलप करना चाहिए। तो क्योंकि ये जो हम कहते हैं ना जी, अगर हमने इंटीग्रेटेड सिस्टम प्लानिंग जो हमने बहुत देर से छोड़ी हुई है, जिस वजह से आज हम ये दिन देख रहे हैं, और अगर हमने उसको अडॉप्ट नहीं किया तो ये चैलेंजेस हमारे और बढ़ जाएंगे और सरमाउंटेबल हो जाएंगे। तो हमें अपने आप को प्रोसेस बाउंड करना है, ना कि हमने कोई जातियात या प्रोविंशियल कोई कार्ड नहीं खेलना है। हमें सिर्फ और सिर्फ मुल्क का सोचना है और उसको देखना है कि हमारे पास कहाँ कहाँ रिसोर्सेज हैं और उनको टैप करके हम ओवरऑल पूरे पाकिस्तान में हम चीपर एनर्जी कैसे प्रोवाइड कर सकते हैं। तो ये इंटीग्रेटेड सिस्टम प्लानिंग के साथ ही हो सकता है। अकेला प्रोविंस या एक छोटा शहर, ये कभी आप अगर जब पाकिस्तान बना था, रेपको होती थी, मेप्को होती थी, इसी तरह यानी कि मेस्को मुल्तान में या लाहौर में, तो ये इंटीग्रेटेड क्यों किया? क्योंकि रिलायबिलिटी उससे मिलती है, उससे कास्ट ऑफ सर्विस रिड्यूस होती है। तो दुनिया इंटीग्रेशन की तरफ जा रही है और हम फिर सेपरेट हो जाए, ये बात ठीक नहीं है। यस, डेवलपमेंट के लिए ठीक है, वो प्रोविंस अपने प्रोजेक्ट डेवलप करे, लेकिन वो मरहून मिन्नत हो इंटीग्रेटेड सिस्टम प्लानिंग के बाद जो मर्जी करे।
ठीक, बहुत शुक्रिया डॉक्टर फयाज़ चौधरी साहब, आपने टाइम निकाला। नाज़रीन, इंतहाई अहम ही मौजू आहे ऐं डॉक्टर साहब पंहिंजी जेका एक्सपर्टीज़ आहे उन मुताबिक़ असांखे जेका समूरी शयूं आहिनि उनखे हवाले सां गाइड कराया त कीअं असांखे अॻियां वधिणो आहे, किथे किथे असां खोट असां में अंदरि मौजूदु आहे, असांजी वीकनेस आहे, उनखे ठीकु करण जी ज़रूरत आहे। मामला प्रायोरिटी में आख़िर छो नथा अचनि, उन ते बि डॉक्टर साहब असांखे तफ़सीली ॿुधायो। प्रोग्राम में अॻियां वधंदासीं नाज़रीन। इंजीनियर अब्दुल जब्बार मेमून साहब आहिनि, कंहिं तारीफ़ जा मुहताज न आहिनि, पाण नाले वारा मुआशी माहिर बि आहिनि ऐं अवां उन्हनि खे मुख़्तलिफ़ फॉरम्स ते छाकाणि त हू SSGC जे अॻूणे जेके बोर्ड ऑफ डायरेक्टर्स में शामिलु पिणु रहिया आहिनि, त उते बि अवां उन्हनि खे ॿुधो हूंदो। एज़ मुआशी एक्सपर्ट बि अवां उन्हनि जी राय मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ फॉरम्स ते ॿुधी हूंदी। अॼु जेका समूरी सूरत हाल आहे, डॉक्टर साहब इंजीनियर जब्बार मेमन साहब खां उन्हनि जी जेके फील्ड्स रहियूं आहिनि उन्हनि मां उनखां फ़ाइदो वठंदासीं। हिकु पासो त इहो बि आहे, इकोनॉमी बि ॾाढी मुतासिर थिए पई, ज़ाहिर आहे एनर्जी क्राइसिस जा समूरे मुल्क ते असर थियनि पिया, समूरी सेक्टर्स ते फील्ड्स ते असर थिए पियो। इंजीनियर जब्बार मेमन साहब मूंसां गॾु मौजूदु आहे वीडियो लिंक ते। जब्बार साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जब्बार साहब, थैंक यू सो मच, तव्हां टाइम कढियो जेके प्रोग्राम जे हवाले सां एनर्जी क्राइसिस ते इंक्रीज़ जेका लोड शेडिंग आहे मुल्क अंदरि उन ते असीं ॻाल्हायूं पिया ऐं अव्हां वाक़िफ़ आहियो समूरी सूरत हाल ऐं ख़ासि करे असां वटि मुख़्तलिफ़ इदारनि जा इन सिलसिले में जेके मौक़िफ़ ईंदा रहिया आहिनि, हुकूमतूं कीअं पंहिंजे पाण खे डिफेंड कंदी रहियूं आहिनि ऐं पोइ हुकूमतुनि ते समूरो मलबो चऊं भार चऊं विझंदियूं आयूं आहिनि। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे नई त कोन्हे, छाकाणि त असां हर साल कुझु अहिड़े ई क्राइसिस खे फेस कंदा रहिया आहियूं, पर हिन साल कुझु मुख़्तलिफ़ फैक्टर्स ॼाणाए पिया वञनि, जेके ॼाणाए पिया वञनि हिन हुकूमत पारां त कुझु मुख़्तलिफ़ आहिनि, जंहिंजे करे असां हिन सूरत हाल खे फेस कयूं पिया। अव्हां कीअं ॾिसो पिया हिन मौजूदा क्राइसिस खे ऐं हुन जा कारण छा पिया ॾिसो, अव्हां छा सम्झो पिया? ॾिसो, थोरी देरि पहिरें जेको आहे सो पाकिस्तान पीपल्स पार्टी, क्यू लीग, पंहिंजो नून लीग जा सरकर्दा अॻुवान जेके आहिनि से जेके आहिनि से मौजूदु हुआ। उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस में इहे वज़ाहतूं करण जी कोशिशि कई त पॉलिटिकल इकोनॉमी ऑफ एनर्जी जेका हिन मुल्क में छो ख़राबु आहे। पॉलिटिकल इकोनॉमी ऑफ एनर्जी जेका आहे सा मैशत खे सघ न वेठी ॾिए, बल्कि मैशत के मनफ़ी तौर ते मुतासिर करे वेठी। पॉलिटिकल इकोनॉमी ऑफ एनर्जी में जेको आहे सो लोड शेडिंग बे इंतहा आहे ऐं वधंदड़ रुझान सां बाक़ी आहे। पॉलिटिकल इकोनॉमी में इहो बि डिस्कस थियो त हिकिड़ो आम माण्हू जेको आहे सो इन इंक्रीज़िंग कॉस्ट ऑफ जनरेशन जेका आहे, जंहिंखे उन्हनि दिफ़ा करण जी कोशिशि कई त दुनिया में जेके आलमी क़ीमतूं आहिनि ऑयल जे हवाले सां उहे असांजे कंट्रोल में न आहिनि। गॾोगॾु हुननि जेको आहे जेको लफ़्ज़ तव्हां इस्तेमालु कयो जेको तमामु सवलो हूंदो आहे त सॼो मलबो जेको आहे सो गुज़श्ता ऐं गुज़िरियल हुकूमत ते आणियो वञे। हाणे मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में जेकॾहिं तव्हां उहो प्रोग्राम वरी यूट्यूब या किथे ॾिसिजो, क्वाइट इंट्रस्टिंग, मां त ॾिठो जी। उन में जेका ख़ासि ॻाल्हि जेका आहे सा मूंखे जेका चवणु चाहींदुसि उहा आहे लोड शेडिंग। तव्हां ॾिसो, कंहिं मुल्क में जेको डेवलपिंग इकोनॉमी आहे, पाकिस्तान जहिड़ो मुल्क जंहिंमें असां हर वक़्तु इहो था चऊं त माण्हू ग़रीब आहिनि, ग़ुरबत जे लीक खां हेठि विया आहिनि, कॾहिं हफ़ीज़ पाशा जूं तक़रीरूं वेठा ॿुधूं त 2 करोड़ माण्हू जेके आहिनि से मज़ीद ग़ुरबत जे हेठि हलिया विया आहिनि। कॾहिं मौजूदा हुकूमत जे हवाले सां इहे ॻाल्हियूं ॿुधूं था त पोइ हुकूमत जेका आहे सो असांजे लाइ बेइंतहा ग़ुरबत छॾे वई आहे। हाणे हिकिड़ी पॉलिटिकल इकोनॉमी में जेकॾहिं हिकिड़ी अशद ज़रूरत कंहिं माण्हू जी 2 बल्ब ऐं हिकिड़ो पंखो आहे, जेकॾहिं उनखे इहो बि नथो मिले त इहो हिकिड़ो सियासी अदम इस्तेकाम जे तरफ़ जेको आहे सो इहा जहत खणे थो। जेकॾहिं माण्हू जेको आहे रस्तनि ऐं रोडनि ते वेही हिकिड़ो 2 बल्ब ऐं पंखे जे ॿारण जे तलाश में जेकॾहिं एजिटेशन कनि था त इहो बिल्कुलु सुठो कोन आहे। हाणे तव्हांजे हिन सवाल जो जवाबु त लोड शेडिंग छो पई थी थिए। कमर ज़मान कायरा चयो त लोड शेडिंग इन करे पई थी थिए त जिते 60% बिजलीअ जी चोरी आहे उते लोड शेडिंग बिल्कुलु वधीक थिए वेठी। हाणे इहो जेको थ्योरी आहे इहा कराची इलेक्ट्रिक सप्लाई जी थ्योरी अथव, जेका 10 साल पुराणी थ्योरी आहे। छाकाणि त मां कराची इलेक्ट्रिक सप्लाई सां डील कंदो आहियां, बल्कि मां कराची इलेक्ट्रिक सप्लाई जे गवर्निंग काउंसिल जो मेंबर बि रहियो आहियां। त कराची इलेक्ट्रिक सप्लाई जी इहा थ्योरी जेका आहे हलंदड़ आहे त असां लोड शेडिंग उते कंदासीं जिते जेको आहे सो असांखे सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी खां रिकवरी घटि पई थी थिए। हाणे उहे फीडर कहिड़ा थी सघनि था, उहे फीडर जेके आहिनि से
उते थी सघनि था जिते हिननि जी निशानदेही आहे त ग़रीब इलाइक़ा आहिनि, कची आबादी आहे, जिते माण्हुनि खे खाइण पीअण लाइ पिण हिकिड़ी मिनिमम न्यूट्रिशनल वैल्यू अवेलेबल न आहे। इहो त तव्हांजो थियो लोड शेडिंग जो जवाबु। हाणे असां वापसि अचूं त पॉलिटिकल इकोनॉमी खे असां ॾिसूं त आहे छा। पाकिस्तान में जेका इकोनॉमी एनर्जी ऑफ इकोनॉमी आहे उहा हिकिड़ो करप्शन जे दास्तानुनि सां भरियल आहे। पाकिस्तान में जेका पॉलिटिकल इकोनॉमी ऑफ एनर्जी आहे उहा नॉन प्रोफेशनल जो हिकिड़ो आला शाहकार अथव। पाकिस्तान जी पॉलिटिकल इकोनॉमी ऑफ एनर्जी जेका आहे सवाइ पोयूं हुकूमतुनि खे, हर हुकूमत जेको आहे सो ख़राब ऐं ख़्वार करे पंहिंजो पाण खे साध ॾेखारे करे इहे क्लेम कनि त असां हिननि शयुनि खे ठीकु कंदासीं। अॼोके प्रेस कॉन्फ्रेंस में इहे ॻाल्हियूं जेके मां ॿुधियूं उन में हिननि जे चवण जे मुताबिक़ त इफेक्टिव ऑपरेशनल बिजली जी पैदावार जेका आहे सा 23,900 मेगावाट आहे, जॾहिं त डिमांड जेका आहे सा 30,000 ताईं वई आहे। हाणे सवाल त पैदा थिए त मां हिननि अंगनि अखरनि जे बारे में बिल्कुलु मुतमइन न आहियां, छाकाणि त इहे अंग अखर डिस्काउंट थींदा आहिनि तव्हांजे ट्रांसमिशन एंड डिस्ट्रीब्यूशन लॉसिस सां। सिर्फ़ु अंग अखर सरफेस ते ॾेखारे करे जेकॾहिं असां हिकिड़ो पॉलिटिकल इस्तेकाम पैदा करण जी कोशिशि कंदासीं त उहो ग़लति आहे। हाणे ख़राबी छा आहे? ॾिसो, ख़राबियूं इहे आहिनि त पाकिस्तान में जेका बि पॉलिटिकल इकोनॉमी ऑफ एनर्जी आहे उन में जेका आहे सा वधि में वधि जेका असां हिकिड़ी वाधारो कयो उहो असां थर्मल जनरेशन ते कयो। थर्मल जनरेशन जी जेका कॉस्ट ऑफ एनर्जी आहे इन में को शक कोन्हे त उहा उन फैक्टर ते डिपेंड करे थी त दुनिया जे आलमी निज़ाम में तेल जूं क़ीमतूं कहिड़े तरीक़े सां कहिड़ी रविश सां पाण खे बरक़रार रखनि थियूं। हिन भेरे बि कुझु ईअं ई थियो आहे त असांजे जेके थर्मल पावर प्लांट्स आहिनि उहे काफ़ी इन हद ताईं शिकार थिया आहिनि। पर जेकॾहिं पाकिस्तान जहिड़े मुल्क में के इलेक्ट्रिक खे असां 3 पावर हाउसिस जेके उन्हनि जा बंदि थियणु खपनि, पर अॼु बि अहले इक़्तिदार में उन्हनि जो एतिरो त ज़ोर आहे जो उहे 3 पावर प्लांट्स हलनि वेठा जिन जी कास्ट ऑफ जनरेशन जेका आहे सा 30 रुपए जे लॻभॻि आहे। जेकॾहिं 30 रुपए जे लॻभॻि खे 84 अरब रुपया के इलेक्ट्रिक खे हिन वक़्तु टैरिफ डिफरेंशियल सब्सिडी बजट में ॾिनी वई अथव 22-23 में। जेकॾहिं इहा ई रविश असांजी हली, जंहिंजो मतिलबु आहे त असां पावर सेक्टर में रिफॉर्म्स जेके आहिनि से बिल्कुलु असां न कया आहिनि। IMF जो शदीद इसरार रहियो आहे। हर IMF जी रिपोर्ट जेके मां 10 रिपोर्टूं ॾिठियूं आहिनि पाकिस्तान जे बारे में, उन में IMF इहे लीकूं छॾे वई आहे त पाकिस्तान में एनर्जी जा रिफॉर्म न थिया। हाणे एनर्जी जा रिफॉर्म आख़िर आहिनि छा? एनर्जी जा रिफॉर्म इहे आहिनि त तव्हांजा जेके बि पावर स्टेशन्स आहिनि उन्हनि पावर स्टेशन्स खे बिजली उतां वठो जेके घटि में घटि क़ीमत में तव्हांखे बिजली पैदा करे ॾियनि। पाकिस्तान में जेकॾहिं हिकु हंधि ते तव्हांजे नेशनल ट्रांसमिशन डिस्पैच सेंटर मां जेकॾहिं एवरेज बिजली जी बास्केट 70.5 रुपया पए पई थी, त के इलेक्ट्रिक खे छो असां जेको आहे सो 30 रुपयनि जी उनखां बिजली ख़रीद कयूं? मूंखे ॿुधायो त इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि से थोरो टेक्निकल आहिनि। के इलेक्ट्रिक वारो मामिलो सियासी मामिलो आहे, इन में सभु पॉलिटिकल पार्टियूं कंहिं न कहिड़े तरीक़े ते इन ते हथु रखंदियूं आहिनि। पर हाणे वापसि अचूं असां पोएं पासे, त पोएं पासे छा वेठो थिए? असांजूं जेके जेनकोस आहिनि, अॼु मां प्रेस कॉन्फ्रेंस में इहो ॿुधो त 1500 मेगावाट जा उहे जेनकोस आहिनि जिन खे फौरी बंदि थियणु खपे। भई जेकॾहिं बंदि थियणु खपे त असांखे ॿुधायो छो वेठा, बंदि कयो। मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में त पाकिस्तान में घटि 3500 मेगावाट जा उहे पावर स्टेशन्स आहिनि जिन जी हिन वक़्तु ऑयल प्राइस जे बेस ते क़ीमत 50 रुपया पर यूनिट आहे। असां उन्हनि खे छो हलायूं? छा उन्हनि जा मालिक जेके आहिनि से एॾा ताक़तवर आहिनि जो उहे इन सूरत हाल में बि असांजे हुकूमत जे रज़ामंदी सां एतिरो जेको आहे सो महांगी बिजली पैदा कनि था या हुकूमत मजबूर थी करे सब्सिडी पे थी थिए? अॼु इहा ॻाल्हि बि मां ॿुधी प्रेस कॉन्फ्रेंस में भई पाकिस्तान में हींअर ताईं 10,000 अरब रुपयनि जी सब्सिडी ॾिनी वई आहे। इहा सब्सिडी कंहिंखे मिली आहे? घणो करे इहो आख़िर में आणींदा त इहो ग़रीबनि खे मिली आहे। पर जेकॾहिं ग़रीबनि खे मिली आहे त छा तव्हांजी सियासी इस्तेकाम जेको आहे उन में का मुस्बत असांखे का तरक़ी नज़र अचे वेठी? मुंहिंजे ख़्याल में बिल्कुलु कोन थी नज़र अचे। बिल्कुलु ईअं ई आहे जब्बार साहब। ऐं पोइ पर जेका ॻाल्हि हाणे अव्हां कयो पिया तफ़सीली अव्हां समूरी सिचुएशन रखी आहे साम्हूं त एनर्जी रिफॉर्म्स कोन पिया थियनि ऐं न ई प्रायोरिटी में नज़र अचनि पिया जेके ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि, जेके हुकूमतूं मौक़िफ़ रखनि थियूं साम्हूं।
त हाणे ही मामला अॻियां कीअं वधणु घुरिजनि उन ते बि थोरी रोशनी विझो ऐं ही केसि ताईं बिजली घटि बिल वधीक वारो जेको सिलसिलो आहे इहो अञा वधीक केसि ताईं माण्हुनि खे भोगणो पवंदो? सो मां तव्हांखे नंबर 1 पहिरीं ॻाल्हि आहे त हिकिड़ो अंग्रेजी खे मां कोशिशि कंदुसि सवली सिंधी में चवां, हिकिड़ो हूंदो आहे मेरिट ऑर्डर। मेरिट ऑर्डर में तव्हांखे कहिड़ो बिजली घर पहिरियों हलाइणो आहे, पहिरियों तव्हांखे उहो हलाइणो आहे जेको एफिशिएंट आहे, जंहिंजी पैदावारी लागत बिजली पैदा करण जी घटि में घटि हुजे। असां उन मेरिट ऑर्डर ते जेकॾहिं हलियासीं काफ़ी हद ताईं असां शयूं बचाए सघांसीं। असां टपाल, गुल अहमद, बिन कासिम के इलेक्ट्रिक जा 3 पावर स्टेशन बंदि थियणु खपनि। उन खां अलावा 7 ॿिया अहिड़ा पावर स्टेशन्स आहिनि, उन्हनि खे बंदि थियणु खपे। अॼु अख़बार में आयो आहे त कापको जेको आहे उनखे बि लाइसेंस ॾियण जूं तयारियूं पिया था कनि। हिकिड़ा प्लांट जॾहिं पंहिंजा 25 ऐं 30 साल पंहिंजी लाइफ साइकिल ख़तमु करे चुका आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो वरी आणण जो मक़सदु आहे त अहल इक़्तिदार में उन्हनि जो बि हिकिड़ो ख़ातिर ख़्वाह जेको आहे सो इन्फ्लुएंस आहे। हाणे जेके असां अॻिते हलूं त पाकिस्तान जी पॉलिटिकल इकोनॉमी ऑफ एनर्जी गौर सां ॿुधो, सिंधीअ में कोशिशि कंदुसि त उहा ईअं अथव, कार्ट बिफोर दी हॉर्स। यानी हिन वक़्तु घोड़ो जेको आहे सो कार्ट जे पोयां ॿधल आहे। तव्हां पंहिंजी पॉलिटिकल इकोनॉमी ऑफ एनर्जी तरक़ी ईअं कराई, तव्हां जनरेशन त वधाए छॾी, पर तव्हां पोयां डिस्ट्रीब्यूशन ऐं ट्रांसमिशन खे ओतिरो न वधायो त इहा पूरी जनरेशन जेका आहे तव्हांजी एवैक्यूएट थी सघे। केॾी न बदनसीबी आहे। सभिनी वेबसाइटुनि ते तव्हां वञी ॾिसो, 38,000 मेगावाट असांखे नज़र था अचनि त पाकिस्तान में इंस्टॉल्ड आहिनि। 4,650 नेक्स्ट ईयर इन लाइन में ईंदा। 42,720 करोड़ जेको आहे सो कल्ह शामिल थियो आहे। 43,000 जे बिजलीअ में जेकॾहिं असां इनएफिशिएंट पावर प्लांट्स जो मेरिट ऑर्डर घटायूं ऐं मेरिट ऑर्डर असां सस्ते पावर हाउसिस जो रखूं ऐं पंहिंजी ट्रांसमिशन ऐं डिस्ट्रीब्यूशन ठीकु कयूं त 30,000 मेगावाट असां तमामु आसानीअ सां पैदा करे सघूं था। ऐं इहा ई घुर्ज आहे जेका मैक्सिमम जेका हिननि ॿुधाई आहे। असांजे ख़्याल में 26-27 हुई। हलो असां सरकार खे चऊं था त सरकार इज़ रूल नंबर 1। रूल नंबर 1 मुताबिक़ सरकार चए थी 30,000। हलो ठीकु आहे, इहे 30,000 अची सघनि था, प्रोवाइडेड प्रोफेशनलिज्म, प्रोवाइडेड मेरिट ऑर्डर, प्रोवाइडेड पुराणनि पावर प्लांट्स खे बंदि कनि, प्रोवाइडेड के इलेक्ट्रिक खे अनबंडल कनि, रुगो हिनखे डिस्ट्रीब्यूशन कंपनी ठाहिनि। इन्हनि 3-3, 4-4 पावर स्टेशन सां जेकॾहिं के इलेक्ट्रिक कमु कंदी, 60 रुपए जो बिजलीअ जो यूनिट जेकॾहिं विकिणंदी, 100 अरब रुपया जेकॾहिं असांजे सर्कुलर डेट में जमा पिया थींदा रुगो कराची शहर जे हवाले सां, मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में इनखे कंहिं बि क़िस्म जी को प्लानिंग त नथो चई सघिजे, पर फेवरेटिज़म ज़रूरु चई सघिजे थो। मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में कॾहिं असां इहे ॻाल्हियूं कंदा आहियूं त हींअर थोरो कंहिं चौधरी साहब, मूंखे ख़बर न आहे कहिड़े डॉक्टर साहब पे ॻाल्हायो कि मुल्क से ऊपर बात करें, उन बि ग़लति ॻाल्हि पे कई। हिंदुस्तान में तव्हां ख़बर आहे जेके यूनिट्स आहिनि, हर कंहिं वटि पंहिंजो बिजलीअ जो निज़ाम आहे। उते त का अहिड़ी ॻाल्हि कोन थी थिए त हिंदुस्तान ज़ईफ़ थी वियो, हिंदुस्तान कमज़ोर थी वियो, हिंदुस्तान ख़तमु थी वियो। न, जॾहिं बि तव्हां डिसेंट्रलाइजेशन कंदा आहियो त शयूं जेके आहिनि से बहितर अंदाज़ में कंट्रोल में रहंदियूं आहिनि। ऐं उहे माण्हू जेके उन्हनि मसाइल खे वेझो हूंदा आहिनि, उन्हनि जो प्रेशर बि हुकूमतुनि ते हूंदो आहे सुधार आणण लाइ। सो इहे जेके माण्हू ॻाल्हियूं कनि था, इहे ग़लति ॻाल्हियूं था कनि। ठीकु ठीकु जवाब साहब, तव्हांजो पॉइंट अची वियो, पर हुन सां गॾोगॾु अवां हुकूमतुनि जे मामलनि ते किरदार ते बि ॻाल्हायो। हिन वक़्तु कीअं ॾिसो पिया, हिन वक़्तु अहिड़ो टाइम आहे, असीं ॾिसूं था ख़ासि करे असीं पंहिंजे सूबे जी ॻाल्हि कयूं त उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे हिते, मर्कज़ में बि उहा हुकूमत जो पार्ट आहे ऐं जेका मथे हिन वक़्तु हुकूमत वेठी आहे, त कीअं ॾिसो पिया समूरा जिन रिफॉर्म्स जी अवां ॻाल्हि कयो पिया, जिन शयुनि खे ठीकु करण जी ज़रूरत आहे, सालनि खां असीं ॿुधंदा पिया आयासीं त इहे मामला असीं ठीकु करे सघूं था, पर इहो बि जवाबु असांखे ॾिनो वेंदो आहे त सूबाई हुकूमत जेकॾहिं हिकिड़ी आहे ऐं मथे का ॿी हुकूमत आहे त पोइ उन करे बि पॉलिसीज़ या उहे फ़ैसिला इम्प्लीमेंट न थी सघंदा आहिनि। हिन वक़्तु हिकिड़ो माहौल साज़गार नज़र अचे पियो, उन ते कीअं कॉमेंट कंदो? हुकूमतुनि जो हिन ॾिस में, हिन सूरत हाल में छा किरदारु बीहे थो, फौरी तौर ते छा करण जी ज़रूरत आहे? ॾिसो, हिन वक़्तु कॉन्स्टिट्यूशनली जेका एग्रीड पोजीशन आहे, उन में जेको पावर जनरेशन आहे, ट्रांसमिशन, डिस्ट्रीब्यूशन, उहे सूबा करे सघनि था। सिंध जेको आहे सो इन खे करण जी कोशिशि बि कई। सिंध ट्रांसमिशन एंड डिस्ट्रीब्यूशन कंपनी बि ठही आहे जेका नूरियाबाद खां कनेक्टेड अथव के इलेक्ट्रिक ताईं। सिंध जेका जनरेशन आहे उहा बि पंहिंजी जाइ ते हिन वक़्तु मौजूदु आहे, जंहिंमें नूरियाबाद जो प्लांट अथव,
जेकॾहिं थोरी देरि लाइ सिंध जी पंहिंजी कैपेसिटी जे हवाले सां असां ॾिसूं त 185 बिलियन टन जेको कोयलो आहे उन कोयले जी 74,000 बिलियन डॉलर्स जी जेका वैल्यू आहे उन वैल्यू खे जेकॾहिं मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में सिंध सरकार हिकिड़ी माइन माउथ ते या ट्रांसपोर्टेबल, थोरो ट्रांसपोर्टेबल जे बारे में थोरो टेक्निकल आहे मां न ॻाल्हाईंदुसि, जेकॾहिं कोयलो आहे उन ते घटि में घटि सिंध सरकार जेको आहे सो ॿाहिरियुनि धुरियुनि सां लह विचण में अची सघे थी। कंहिं बि पंजाब खे मना न कयो त मेट्रो न ठाहे, पंजाब में बुलेट ट्रेनूं जेके ठहियूं आहिनि जेके रस्तनि ते पंहिंजियूं हलनि उन में कंहिं मना कोन कई। पंजाब हुकूमत ॿाहिरियुनि धुरियुनि सां ॻाल्हाए करे उन्हनि खां जेको आहे कयो। हींअर बि सिंध गवर्नमेंट में तव्हां ख़बर आहे वर्ल्ड बैंक जा, एशियन डेवलपमेंट बैंक जा प्रोजेक्ट हलनि था। सिर्फ़ु ज़रूरत आहे कि सिंध खे हिकिड़े तमामु स्ट्रॉन्ग पावर इंस्टीट्यूशन जी ज़रूरत आहे जंहिंमें जनरेशन खां वठी ट्रांसमिशन डिस्ट्रीब्यूशन जी ज़रूरत आहे। सिंध जेका आहे सो वाहिद उहो सूबो आहे जेको विंड कॉरिडोर जे हवाले सां पाकिस्तान में सभ खां वॾो मज़बूत सूबो आहे जंहिंमें 50,000 मेगावाट खां वधीक जेको आहे सो काथो थियल आहे। सिंध जेको आहे सो सोलर एनर्जी जे हवाले सां पिणु हिकिड़ो मज़बूत प्रोविंस आहे। हाणे सवाल पैदा थियो थिए त रिसोर्सिस टेप केरु कंदो? बिल्कुलु मां ॿुधायो त रिसोर्सिस फुल रिसोर्सिस आहिनि असां वटि। रिसोर्सिस जे लिहाज़ खां तमामु घणो शाहूकार ई सूबो आहे, हर लिहाज़ खां रिच बि आहे। पर अव्हां जी ॼाणायो पिए त हाणे ही ॻाल्हि आहे त रिसोर्सिस खे टेप केरु कंदो ऐं सूबाई गवर्नमेंट जो मां ज़िक्र कयो त कहिड़ा कहिड़ा असां वटि हिन वक़्तु रस्ता मौजूदु आहिनि, अपॉर्चुनिटीज़ मौजूदु आहिनि, पर उन बावजूदि उहे शयूं असांजे साम्हूं ज़ाया थियूं थी वञनि पर असीं उनखे अवेल नथा करे सघूं उन्हनि मौक़नि खे। ॾिसो ॻाल्हि दरअसल वरी सिंपल आहे त तव्हां नाज़िया वोट छाजे लाइ ॾींदा आहियो, मां वोट छाजे लाइ ॾींदो आहियां। अंग्रेज़ी में चइबो आहे उन्हनि खे वोट ॾींदा आहियूं त दे मस्ट बी डूइंग इन द वेल बीइंग ऑफ अवर इंट्रस्ट। असांजा उहे इंट्रस्ट जेके असांजे फ़ाइदे में आहिनि उन सिलसिले में ई माण्हुनि खे मथे आंदो वेंदो आहे। को चीफ मिनिस्टर थींदो आहे, को तव्हांजा मिनिस्टर एनर्जी थींदो आहे। मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में इहो कमु त उन्हनि जो आहे जेके लेजिस्लेटर्स जिन खे असां आणियूं था पॉलिसी साज़ीअ में। लेजिस्लेटर्स खे हिकिड़ा स्ट्रॉन्ग जेके आहिनि हिकिड़ा ग्रुप्स ठाहिण जी ज़रूरत आहे। अॼु फेडरल गवर्नमेंट जी काबीना जे एजेंडा में मां ॾिठो घटि में घटि 200 माण्हुनि जा ग्रुप ठही विया। अॼु उन्हनि जी इकोनॉमिक एडवाइज़री कमेटी जेका आहे उन में 20 माण्हू ठही विया। असांखे सिंध में पिणु हिकिड़ो थिंक टैंक ठाहिण जी ज़रूरत आहे। प्लानिंग एंड डेवलपमेंट डिपार्टमेंट सिंध में बुरो कमु न वेठो करे। असां किथे किथे जिते तारीफ़ जे क़ाबिल शयूं आहिनि उन्हनि खे बि करणु खपे। सिंध में पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जेका आहे असां उन जी मज़बूती मां पाण ॾिठी जो मां 6 साल हुते रहियुसि। उहो हिकिड़ो इदारो जेको आहे सो उहो बि काफ़ी मुफ़ीद आहे इन्हनि सभिनी कमनि जे हवाले सां। मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में सिर्फ़ु असांखे हिकिड़ो इंस्टीट्यूशनल स्ट्रेंथ खपे। पैसा तव्हांखे डोनर्स इन्वेस्टर्स तॾहिं ॾींदा जॾहिं उहे तव्हांजो रुख पॉलिसियुनि जो ॾिसंदा त उन में मज़बूती बि आहे, उन में सीरियसनेस बि आहे, उन में शफ़ाफ़ियत बि आहे। पैसनि जी का घटिताई कोन अथव। हेल ताईं जेके बि पावर स्टेशन्स पाकिस्तान में ठहिया आहिनि उहे सभु ॿाहिरियूं सरकारुनि सां ॿाहिरियनि पैसनि जा ठहिया आहिनि। इन करे सिंध खे बि मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में ओतिरा ई इम्कानात मिलणु खपनि जेतिरा ॿियनि खे मिलनि वेठा। सिर्फ़ु इहा आहे हिकिड़ी पॉलिटिकल विल जंहिं ते मुंहिंजो ख़्यालु आहे असांखे बिल्कुलु जेको आहे सो असांजे जेके इंटेलेक्चुअल्स आहिनि, असांजूं यूनिवर्सिटीज़ आहिनि, इन्हनि सभिनी खे हिकिड़ो एडवोकेसी ग्रुप ठाहिणु खपे। कुझु शयूं उहे लिखनि, कुझु शयूं उहे ॿुधाइनि। अहिड़े तरीक़े सां जीअं ESTs ऐं मुख़्तलिफ़ ग्रुप फेडरल गवर्नमेंट ठाहे थी, सिंध बि ठाहे। सिंध खे जेको आहे सो मुंहिंजे ख़्याल में इम्कानात तरक़ी करण जा तमामु घणा आहिनि। हिकिड़ो आइडल क़िस्म जी लैंड आहे 2 पोर्ट्स सां, हिकिड़ो आइडल क़िस्म जी लैंड आहे जिते मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट्स में मुख़्तलिफ़ क्लाइमेट ऐं हिस्टोरिकल हवाले सां हर कंहिं क़िस्म जी जेका आहे सा एग्री प्रोड्यूस आहे। जिते थोरी देरि लाइ जेकॾहिं ॾिठो वञे त समुंड ऐं दरिया मिलनि वेठा, उते फिशरीज़, हैचिंग, श्रिम्प्स, हर का शइ आहे। मालामाल असां आहियूं। इन मालामाल खे हिकिड़ी ज़हानत जी ज़रूरत आहे। इन मालामाल सूबे खे हिकिड़ी इंस्टीट्यूशन जी ज़रूरत आहे। एनर्जी जे हवाले सां जेके तव्हां ॻाल्हियूं कयूं, मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में जेको असांजो एनर्जी जो डिपार्टमेंट आहे मूंखे थोरो इजाज़त ॾींदो, कुझु मूंखे चवणु सुठो नथो लॻे, पर उन जी का परफॉर्मेंस का ख़ासि सुठी कोन्हे। चीफ मिनिस्टर के मुझे पंहिंजे ख़्याल में कुछ पाण इंट्रेस्ट वठणु खपे। सिंध जो चीफ मिनिस्टर बुनियादी तौर ते इंजीनियर बि अथव ऐं इब्तिदाई दौर में इन्हनि इंजीनियरिंग जे मसइलनि सां मुंसलिक रहियो आहे।
मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में उनखे पंहिंजी इन महारत इल्म ऐं हेतिरनि सालनि ताईं असांजो फाइनेंस मिनिस्टर रहियो आहे, इरिगेशन मिनिस्टर रहियो आहे, चीफ मिनिस्टर रहियो आहे, थोरो अॻु भरो थियणु खपे हिन सूबे में। शायदि उहे हालात पैदा थियनि जो असां एक्सपोर्टर ऑफ एनर्जी थियूं ॿियनि सूबनि लाइ। ठीकु जबा मेमण साहब तमामु वॾी महिरबानी, मां वक़्तु कढियो ऐं इंतिहाई अहम नाज़रीन ही मौज़ू हो जंहिं ते डॉक्टर फयाज़ चौधरी साहब ऐं उनखां पोइ इंजीनियर जब्बार मेमण साहब जूं ॻाल्हियूं मां ॿुधियूं। इन में उन्हनि सूबाई हुकुम जो बि ज़िक्र कयो त एनर्जी खातो जहिड़ी परफॉर्मेंस हुनजी हुजणु घुरिजे आहे ओड़ी असांखे अफ़सोस सां नज़र कोन आई आहे, ऐं गॾोगॾु हुननि सजेशन बि कुझु ॾिनियूं आहिनि, कुझु अहम रिकमेंडेशन्स बि हुननि जूं ॾिनियूं आहिनि त कीअं असां अॻिते वधी सघूं था। हीउ जेको असांजो सूबो आहे ऐं सूबे समेत वरी जॾहिं मुल्क जी ॻाल्हि कयूं मिलाए करे कढाए करे त हीअ रिच आहिनि, रिसोर्सिस खां शाहूकार आहिनि, मालामाल आहिनि। ज़रूरत आहे उन्हनि अपॉर्चुनिटीज़ खे वक़्त सां अवेल करण जी, न त हीअ मौक़िया ज़ाया थी वेंदा जेके ज़ाया हिन वक़्तु थियनि पिया। पर हाणे चवंदा आहिनि त जीअं इट्स नेवर टू लेट, त हिन वक़्तु बि देरि नाहे थी, असीं इन शयुनि खे अवेल करे सघूं था। नाज़रीन असांजी कोशिशि रही त सिंध जे सूबाई खाते एनर्जी खाते जो मौक़िफ़ अवां ताईं पहुचाए सघूं। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख साहब पारां कमिटमेंट बि कई वई हुई असां सां प्रोग्राम में मौक़िफ़ ॾियण जी, पर राब्तो करण बावजूदि हुननि पंहिंजो मौक़िफ़ न ॾिनो आहे। असां कोशिशि कंदासीं त उनखां ईंदड़ जेके असांजा प्रोग्राम्स हूंदा वरी उन्हनि सां राब्तो करे उनजो मौक़िफ़ शामिलु करण जी। पर हिन वक़्तु जेका ॻाल्हि ॿोल अवां ॿुधी डॉक्टर फयाज़ चौधरी ऐं इंजीनियर जब्बार मेमण साहब जी, ज़रूरु अव्हांखे उन मां फ़ाइदो हासिलु थियो हूंदो। ईंदड़ ॾींहंनि में कोशिशि कंदासीं वरी ज़रूरु फॉलोअप सेशन्स बि इन अहम इशू ते रखूं। बहरहाल हिन वक़्तु हुकूमत जी इहा दावा आहे त 15 जुलाई खां पोइ मामला कुझु बहितर थींदा, लोड शेडिंग जे हवाले सां कुझु सूरत हाल बहितर थींदी। पर अगेन जेका सूरत हाल आहे, जेके ॻाल्हियूं असांजे एक्सपर्ट्स कयूं आहिनि उन मां इहो अंदाज़ो लॻाइणु घणो मुश्किल न आहे त ईंदड़ ॾींहंनि में बि जेका सूरत हाल बीहंदी, लोड शेडिंग जे हवाले सां सूरत हाल कुझु बहितर थी सघे थी। पर जेका बिल आहिनि उहे वधीक ईंदा, बिजली घटि उन खां हूंदी ऐं बिल जेको वधीक अचण वारो सिलसिलो आहे फ़िलहाल कुझु अरसे ताईं उन में का चेंज अचण जी जेको इम्कानु आहे उहो घटि ई नज़र अचे थो। नाज़रीन अॼोके प्रोग्राम मां अव्हां खां इजाज़त वठंदासीं। पंहिंजे फीडबैक खां हमेशह जीअं असांखे ज़रूरु आगाह कजो। वरी अव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं नए मौज़ू सां, नए महिमाननि सां, सेम टाइम ते। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।